शाह बादशाह जन जो गीता है भा मरहम साहब जी फरमाइश ते पियो पेश किया हयाती जो को भरोसो न हूंदो आहे ऐं महबूब साईं महबूबन जो अचण थी पियो थी सके तो वरी मिलूं अलाए न मिलूं उन गीत जो हुकुम आहे भा महरम जो जीवे जीवे तू जीवे सदा तू जीवे जीवे तू जीवे सदा तू वाह सावनी दा बदम बधे गगरे सा गगरे के गालूं अदा महरम कर मूसा अजो आया अजो आया के गालूं कर मूसा मां सुबाणे मता हो जान हो जान थी सके थो जुदाई मौत लिए सोहू फैसला पो भला कंदे कैसा आखिरी गीत आए काफी दोस्तन चयो आहे गीत के वधाइणो पर यार खपे थे इंसान के पहिरियां इखलाक जी दौलत इसा त कंजर खोड़न मुझले तवा गीत बुधो मुझले इहो एजाज वडो आहे मोहरम साहब जड़ो काजतणी मानू जो हुकुम सब कुछ पैसो न हुंदो आहे कोशिश कंदस नंढो पंहिंजी आखिरी अज मुलाकात आहे सोलंगिन जो राज बाबा फकीर साईं थोरो वेझो अचो हेॾिया हेॾिया ना ना पंहिंजी आखिरी अज मुलाकात आहे वरी जिंदगीअ में पोइ मिलूं न मिलूं हिक ॿिए ॾिसजण पोइ अचूं न अचूं अॼु विछेण वारी रात आहे पंहिंजी आखिरी अज मुलाकात आहे महाराज जो हिकिड़ो शेर आहे जंहिंजो बंदो आऊं हिन फ़क़ीर जे करे पेश पियो कयां मस्जिद में ॾींहं कुझु अॻु रोज़ायता विड़ी पिया मस्जिद में ॾींहं कुझु अॻु रोज़ायता विड़ी पिया पेटी मुलन जे अहिड़े ईमान खे सलामा भेटे ॾिसो वफ़ा में इंसान खां बि अॻिते कुत्ते जे शिकिल वारे हैवान खे सलामा
नोटन जा घोर थिया पियो दिल पर जी हर अदा ता पर लेखे नथो रिबाई बेध्यान के सलाम। फकीर जे करे एकड़ो शेर यो पेश कयम। हां फकीर सा मुजी मोरो में मुलाकात थी चौधारी कुता पिया पिरन बीठा खाए से कोप कोन पियो मां परेशान थी मता खाए फकीर जो कहीं के न खाईंदा। हाँ साईं तवां जी गाल पे क्या न पर बुधी कोन तो छा क्या थोड़ो सुभाणे वरी बोड़े जी करायूं दा इलाज सो को मुझे यार बिल्कुल सलाम तोखे जन जी खिदमत करी पियो। अजुकल्ह असां इंसान त तमाम परे थी विया आहियूं ही खुदा जी मखलूक आहे इन जे करे फकीर मुखे इन जे करे वणंदो आहे साईं वरी अलाए छा चए सुनो पंजी आखिरी अज मुलाकात आहे वरी जिंदगी में पो मिलूं न मिलूं हिक ॿिए ॾे वही त पो अचूं न अचूं अज विछेड़ण वारी रात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे वरी जिंदगी में पो मिलूं न मिलूं हिक ॿिए ॾे शाहिद पो अचूं न अचूं अज विछेड़ण वारी रात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे। मौला हयात तुझो वॾियो मौला सेहत जी शायद शेख जे आखिरी गीत अचवे हुस्न सिकला है वठो आई रोई सजण मोकिलाए वठो अज रोही सजण अचवे हुस्न सिकला है वठो आई रोई सुमरा मोकिलाए वठो हालत थी बिनी जी छात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे जावेद आखिरी अज मुलाकात आहे। मोहतरम जनाब वडो बिरादर भा वही साहब जो कोई नाम से नवाजे रहा है बड़ी बड़ी मेहरबानी भा जावेद जो मौला सलामत मेहरबानी भा मोहब्बत में असी उजड़ी व्यासू मजबूर शेख बेवस सासू मेहरबानी भा शायद साहब मोहब्बत में असी उजड़ी व्यासू मजबूर के दा बेवस सासू केड़े कम ते हाने कायनात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आहे। शाह दुख सजा लगई हिली नालो मुझो शबीर अली शाह दुख सजा लगई हिली नालो मुझो वठ जा मोकल दे पुटी फिर बात है पंजी आखिरी अज मुलाकात आई
पंजी आखिरी अज मुलाकात आए वरी जिंदगी में पो मिलूं न मिलूं एक ॾींहुं वही त पो अचूं न अचूं एक ॾींहुं ॾिसो पो अचूं न अचूं अज विछण वारी रात आहे पंजी आखिरी अज मुलाकात आए पंजी आखिरी अज मुलाकात निसार अली नवल जी जावेद अली सौ जो जवाब इबाद अली उमरानी Come